अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान अमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो सिंध ॼाईअ ते अॻु में काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 24 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न को पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 25 क़िस्त नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जे चश्मे ते गौर कयो त हिन चश्मे में कैमरामैन खे साफ़ ॾिसी सघिजे थो। हीउ ॾिसो दोस्तों त हिन जे चश्मे में कैमरामैन जो अक्स साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 26 क़िस्त नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हीउ माइक मैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो माइक मैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 27 क़िस्त नंबर 11। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते कैमरामैन जो पाछो जॾहिं कैमरामैन सीन रिकॉर्ड करे रहियो हुयो त हीउ पाछो बि रिकॉर्ड थी वियो। हीउ ॾिसो दोस्तों कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 28 क़िस्त नंबर 11। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हीउ तव्हांखे कुझु कपिड़ो नज़र अची रहियो हूंदो। दरअसल इहो माइक ते वेड़ियल कपिड़ो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हीअ माइक थोरी हितां नज़र अची रही आहे। दरअसल माइक मैन हिते माइक जलियो बीठो हुयो पर उनखां थोरो माइक कैमरा जे फ्रेम में अची वई। हीअ नंढड़ी मिस्टेक उन खां थी वई, पर दोस्तों हीअ मिस्टेक हिन ड्रामे में पंहिंजे लाइ हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 29 क़िस्त नंबर 12। दोस्तों हिन सीन में ही कप हिन शख़्स जे हथ मां छॾाइजी करे हेठि ज़मीन ते किरी थो पवे। हीउ ॾिसो दोस्तों जेकर तव्हां कप ते गौर कयो त हीउ कप पहिरियां खां ई टुटल आहे। दोस्तों अचो त मां तव्हांखे ॾेखारियां थो। दोस्तों हीउ ॾिसो कप अञा ज़मीन ते किरियो ई न आहे त अॻु में ई टुटल आहे। हीउ ॾिसो हिन कप खे आर पार सोराख़ थियल आहे। दोस्तों हीउ ॾिसो आर पार हिन कप खे सोराख़ थियल आहे। इन जो मतिलबु त हीउ कप पहिरियां खां ई टुटल हुयो। दोस्तों अञा बि इहा मिस्टेक ख़तमु न आहे थी। दोस्तों हीउ ॾिसो हीउ कप अञा ज़मीन ते किरियो ई न आहे त हीअ चांहि अॻु में ई हारी पई आहे। कप जे ज़मीन ते किरण ऐं भॼण खां अॻु में ई हीअ चांहि हिन फर्श ते हारियल आहे, अॻु में ई हारियल आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिन सीन में जॾहिं हीउ कप ज़मीन ते किरे थो त दोस्तों तव्हां ॾिसंदव त इहो कप बिल्कुलु ई टुटी भोरा भोरा थी थो वञे। हीउ ॾिसो बिल्कुलु ई टुटी करे ख़तमु थी थो वञे, टुकड़ा टुकड़ा थी थो वञे। ऐं दोस्तों जॾहिं हिकु सेकेंड बाद कैमरा परे जो व्यू थी वठे त तव्हां हाणे दोस्तों उन जॻह ते गौर कयो त इहो कोप जेको टुटी भोरा भोरा थी टुकड़ा टुकड़ा थी ज़मीन ते विखरी वियो हो सो हाणे सही सलामत पियल आहे। हीउ ॾिसो दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां जेको कप टुकड़ा थी वियो हो, भोरा भोरा थी वियो हो, दोस्तों उन कप जा हाणे हिते के टुकर पियल बि न आहिनि ऐं उन जॻह ते हीउ कप सही सलामत हिते पियल आहे। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो।
ऐं इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं वयूं हुयूं। उन खां अलावा जेके बि दोस्त हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा नवां ईंदड़ वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। ऐं दोस्तो हिन वीडियो में जेकॾहिं मूंखां का मिस्टेक रहिजी वई हुजे या हिन वीडियो में मूंखां का मिस्टेक थी वई हुजे या क़िस्त नंबर 2 क़िस्त नंबर 11 ऐं क़िस्त नंबर 12 में मूंखां का मिस्टेक रहिजी वई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं जेको बि दोस्त मूंखे कमेंट सेक्शन में मिस्टेक ॿुधाईंदो ॿिए वीडियो में मां उनजो नालो मेंशन करे उहे मिस्टेकूं पंहिंजे वीडियो में ज़रूरु शामिलु कंदुसि। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।